बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब नीसा माया आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। खैरपुर नाथन शाह में बरतरफ थियल मुलाज़िमनि जो 92हें ॾींहुं बि एहतजाज जारी। म्युनिसिपल मुलाज़िमनि मुनीर आराई, फ़हीम लुंड, गुलाम नबी लगारी ऐं अब्बास चांडियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवण हो त 8 साल अॻु जबरी तौर नौकरियुनि खां बरतरफ़ करे असांजी जाइ ते मनपसंद माण्हुनि खे गैर क़ानूनी भर्ती कयो वियो आहे। बहाली ताईं एहतजाज जारी रहंदो। टरी मीरवा में पीर वसण थाणे जी हद में औरत ते तशद्दुद करे हमल ज़ाया कंदड़ अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। मुतासिर औरत खे मारकुट करण जो वीडियो भी वायरल थियो हो। मुतासिर औरत दुरनास शहर जो संदस मुड़ सां गॾिजी एहतजाज, तदारुक जी घुर। 2 ॾींहं अॻु ॻोठ न्याज़ शहर में पोरियत औरत खे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ पुलिस अहलकार मुर्तज़ा शहर ख़िलाफ़ मुतासिर औरत दुरनास शहर संदस मुड़स मुमताज़ शहर सां गॾिजी एहतजाज कंदे दायो आहे त बाअसर अहलकार मुर्तज़ा शहर खे महकमे पारां मुअत्तल कयो हो, पर इन बावजूद अहलकार ड्यूटी भी करे पियो। उन्हनि जो वधीक चवण हो त अहलकार अॻु खां भी अगरो आहे, घर ॿाहिरां अची धमकियूं ॾेई रहियो आहे। जैकबाबाद में सरदारज़ादा शरीफ ख़ान बुलेदी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। 1 महीनो अॻु सिविल लाइन थाणे जी हद नर्सिंग कॉलेज वेझो क़त्ल थियल PTI अॻवान सरदारज़ादा शरीफ ख़ान बुलेदी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कामरेड लियाकत अली सरकी, इदरीस सरकी, मुफ्ती निज़ामुद्दीन बंगलानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवाननि घुर कंदे चयो त शरीफ ख़ान बुलेदी जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद में नौकरी तां बरतरफ़ थियल नाबीन जो एहतजाज। ADC कॉलोनी वासी रहीम बख्श लाशारी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त खेसि 2009 में अॻूणे DC काज़िम जतोई नौकरी ॾिनी हुई ऐं कुझु वक़्तु नौकरी भी कई, जंहिं बाद ओचितो फ़ारिग़ कयो वियो, जंहिं ख़िलाफ़ अदालत वयुसि ऐं हक़ जो फ़ैसिलो अचण बावजूद अञा ताईं नौकरी न मिली आहे। घर में 4 नाबीन भाइर आहियूं ऐं फाका कशी ते मजबूर आहियूं। दोदापुर में छिते कुते मासूम नीगर के ॾाढे ज़ख्मी करे छॾियो। जैकबाबाद मुंतकिल ॻोठ गुलज़ार ख़ान ॾहाणी वासी 13 वरहनि जो नीगर मोहम्मद अली ॾहाणी खे रोलू कुतनि ॾाढे ज़ख्मी करे छॾियो, जंहिंखे इलाज लाइ वारिस तालका अस्पताल गड़ी खैरो खणी विया, जितां वैक्सीन न मिलण सबबि खेनि जैकबाबाद मुंतकिल कयो वियो। भेरिया सिटी ऐं भेरिया रोड में हेल्थ केयर कमीशन जी अताई डॉक्टर्स ऐं लेबोरेटरीज़ ख़िलाफ़ कार्रवाई। कराची खां आयल टीम 3 लेबोरेटरीज़ समेत हिकु क्लिनिक खे सील करे छॾियो, जॾहिं त केतिरा ई गैर क़ानूनी लेबोरेटरीज़ ऐं क्लिनिक्स खे ताला हणी फ़रार थी विया। असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल रज़ाक शर, डॉक्टर इकबाल भुरगड़ी ऐं नौशेरो फ़िरोज़ जे फोकल पर्सन सत्तार बिलाल ॿुधायो त ज़िले में गैर रजिस्टर्ड लेबोरेटरीज़ ख़िलाफ़ कार्रवाई करे सील कयूं वयूं आहिनि। हाला शहर में ॾींहुं ॾिठे जो घर में धाड़ो, घर भाती यरगमाल, लखें रुपया ऐं सोन फुर। अणसुञातल धाड़ेलनि तालिबुल मौला कॉलोनी वासी बशीर मेमण जे घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपया रोक ऐं सोना ज़ेवर खणी फ़रार थी विया। पंगरियो में खोसा बिरादरी जो टंडो बागो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। टंडो बागो थाणे जे लॉकअप में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत थियल लालू खोसो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब पंगरियो अॻियां खोसा बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे जावेद खोसो, आचार अज़ीम, वफ़ा, आफ्ताब लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवण हो त टंडो बागो थाणो मक़तलगाह बणियल आहे, जिते कुझु साल पहिरियों रफ़ीक खोसो खे शहीद कयो वियो। हाणे ग़रीब पोरियत लालू खोसे खे तशद्दुद करे शहीद कयो वियो आहे। हुननि घुर कई त मुलविस हवलदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे संदन मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। मसू बुरगड़ी में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 6 अरब 96 करोड़ दुरूदनि जो तोहफ़ो पेश। 234 कुरान करीम जा ख़तम शरीफ भी दुआ में शामिल। अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर सिंध पारां अज़ीमुशान महफ़िल कसरत दुरूद पाक जी सालियानी 14 जी महफ़िल मसू बुरगड़ी लॻ दरगाह ॾाॾा हाजी मोहम्मद यूसुफ शाह रहमतुल्लाह अलैह जे आसण ते थी गुज़री, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्च मां हज़ारें कारकुन ऐं आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीक थिया। जन 6 अरब 96 करोड़ 53 लख 28,325 दुरूद पाक ऐं 234 ख़तमुल कुरान जा तोहफ़ा बाइसे तख़लीक़ कायनात महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार अक़दस में पेश करे पूरी आलम इस्लाम, मुल्क पाकिस्तान ऐं सिंधड़ी सोहारी लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं हुयूं। गड़ी यासीन में अगवा केस में गिरफ़्तार जवाबदार मथां तशद्दुद ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज। फ़ौजी अहलकार अफ़ज़ल जमाली पारां लारेब लाशारी सां पसंद जो परणो करण बाद अगवा केस में नौजवान अज़हर जमाली खे गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिं जे वारिसनि एहतजाज कंदे दायो आहे त SHO गड़ी यासीन रिश्वत न ॾियण ते नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे, जेको गणती जोगी हालत में सखर जी अस्पताल में दाख़िल आहे। मटियारी में ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। न्यू सैदाबाद जी UC भले ॾिनो काका में ॿेले जी 250 एकड़नि ते मुश्तमिल ज़मीन ऐं ढंढ ते बाअसर सुहेल जमाली जे कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि हाजी कैसर जमाली, जमील अहमद जमाली, गुलाम हुसैन जमाली ऐं ॿियनि सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे ॻोठ पहाड़ ख़ान जमाली देह राहू ऐं काका ॿेले में खाते जी 250 एकड़ ज़मीन ते बाअसर सुहेल अहमद जमाली कब्ज़ो करे वेठल आहे।
जेको ख़ाली करायो वञे, असां ग़रीबनि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कराया वञनि। पंगिरियो में आबादगारनि जो गैर मुल्की टमाटर घुराइण ख़िलाफ़ एहतजाज। आबादगारनि पारां पंगिरियो प्रेस क्लब अॻियां नवाज़ अहमदानी, जावेद खोसो, वफ़ा एजाज़ मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवाननि घुर कंदे चयो त गैर मुल्की टमाटर घुराए सिंध जे आबादगारनि जी माली इस्तेसाली बंदि कई वञे। घारो में पिकअप ऐं सूज़की में टक्कर, हिकु ॼणो फौत। नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार सुज़ुकी पिकअप मोटरसाइकिल सवार ॿिनि नौजवाननि अली हैदर जोखियो ऐं अकरम जोखियो खे टक्कर हणी किराए विधो। पुठियां ईंदड़ तेज़ रफ़्तार ट्रक अली हैदर जोखियो खे चीभाटे मारे छॾियो। ऐं जोंगल मां नारी कराची वासी नौजवान सां फरार, वारिसनि पारां अगवा जो इल्ज़ाम। बी सेक्शन थाणे जी हद मां 17 वरनि जी नौजवान नारी सदोरी पहोड़ मुबैना तौर कराची वासी नौजवान अब्दुल सत्तार पहोड़ सां फरार थी वई। जंहिं बाद नारी जे वारिस वाहिद बख्श पहोड़ जो चवणु आहे त असांजी छोकिरी खे रियाज़ पहोड़, लियाकत पहोड़, कदीर पहोड़ ऐं राशिद पहोड़ हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो आहे। जन ख़िलाफ़ बी सेक्शन थाणे ते अगवा जो केस दाख़िल कराईंदासीं। खैरपुर में नौजवान थाने जे लॉकअप में फौत, वारिसनि पारां पुलिस मथां तशद्दुद जो इल्ज़ाम। SSP जो नोटिस, 4 अहलकार मुअत्तल, इंक्वायरी जो हुकुम। ए सेक्शन पुलिस पारां चोरी केस में गिरफ़्तार थियल 28 वरनि जो नौजवान सरफराज़ उर्फ कालू खोखर पुरस्रार लॉकअप में फौत थी वियो। संदसि वारिसनि शीराज़ खोखर, समीर खोखर, नईम खोखर ऐं ॿियनि SSP हाउस आॾो लाश रखी धरणो हणी एहतजाज कयो। जंहिं बाद SSP अमीर सऊद मक्सी नोटिस वठंदे ए सेक्शन थाणे जे 4 पुलिस एहलकारनि खे मुअत्तल करे SP हेडक्वार्टर नौशेरवान चांडियो खां 2 ॾींहनि में जांच करे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।